मारे मार मारे मार सरदार के किरण थी अरे तो नाके शासन देने बुझले तो घणा दबा के बदू वार करे हो या तो चुप कयो से सब्र कयो से अरे वटेस मला छा थो लिखे बस मरार बस हणे इनके खंबे के सरदार दी हले रे हले गुलजार गोली लगवा माखे खमी थी पयो मांजी बतले में बाह भड़की रही चौथनो पलांद मिठल खान यो कहे कया ये मीर वरन कया वार के उथन माते हमलो के उथन वलीदाद के खंबे खणिया यो माके बुधन में आयो तो वलीदाद के खंबे खणिया सरदार साईं हे आयो वलीदाद जेको पाण के फने खान सराए पियो वलीदाद तू ही हो फने खान आज दिस पंज हालत असा ये पैरन जे हेठू पयो आ जमीनन ते कब्जा करे पियो उठ मते याद करवा दी उन दी मके गोठ मु तड़े कढियो थी बात खानी यो गलत करे तो घणो पछताएंगे पछताव में तुझो कम ना है वजीने के बंद करे छड़ियो अचने ऑडियंस ते खाने में ये गाना मिठल खान का दिया सरदार साईं उन बाड़े के ऐसा फटी कयो है वो के छा कमासे दुश्मन हो वलीदाद असा उन के खंबी खणी आया उम्मीद है तो मिठल खान भी न बचंदो मलार यो तो सुठो थियो मिठल खान के गोली लगो खुदा कंदो यो मिठल खान ही मरी दो छुट्टे सूरन मु जान हाने वलीदाद भी पछताइंदो वो भी असा जमीन जा कब्जा छड़े दींदो वलीदाद जो छा करणो आ सरदार साईं वलीदाद ये करणो कुछ ना है साटो रेड़ा के साटो दींदा से ए पहिना जमीन वापस कराए पे ठीक है मीरा वलीदाद के सटको दींदा रहो हर डी में ये तू पांजन राकन के असा जे जमीन को उठाए ये कंदा है सरदार साईं ये त वलीदाद वडो जालिम है जालिम के सिद्ध एड़ो तरह कंदा से कैसा भी जुल्म बनी न कंदो याद कंदो ठीक है अदा मिठल हलता पेरन तो अस्पताल खणी वञा ये निकल गया भाईजान निकल गया डॉक्टर साहब ये खतरे का तो बाहर आन बा खतरे में बाहर है इंशाल्लाह 2 दिन में ठीक हो जाएगा ठीक है सुल्तान तू तो संज गोठ जो है तू पोई छो तो करे ए असा छा कयूं असा मजबूर आयूं छो त असा के बहादुर खान मारे छड़ी दो सुल्तान
असां इन ते छो था ज़ुल्म कयूं मता असांखे पोइ पछताइणो पवे बराबर अज खां बाद बस असां इन खे मार न ॾींदासीं बहादुर ॼाणे बहादुर जो कम ॿियाल वलीदात काथे बंद कयो तो उन कमीने के रईस वलीदा तहखाने में बंद आ उते महफूज आ वलीदात के ॾिसी अचूं जी तव्हांजो सलाह हलो सुल्तान रईस बहादुर खान अचे तो हाणे इनके साटो ॾियणो पवंदो पोइ जेको तुंहिंजो सलाह सुल्तान हथ तोरो हल्को रखजाए सोराब थाजो हथ वरी हल्को रख ज़ालिम ते एॾो कुटियोसि एॾो मार ॾियोसि यादि करे बहादुर खान सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे रईस बहादुर खान मूंखे बि थोरो इजाज़त ॾियो मां पंहिंजे हथनि जो ख़ारिश लाहियां ठीकु आहे मल्हार तूं पंहिंजो हथनि जो ख़ारिश लाहे रईस अॻ में असां हिनखे घणो मार ॾिनो आहे हाणे बेहोश थी पियो आहे मल्हार हथ कढेसि बेहोश थी पियो बेहोश खे नाहे मारणो जीअं तव्हांजो सलाह रईस जेसि ताईं हिन ज़मीन जो कब्ज़ो न छॾाईंदासीं जेसि ताईं हिनखे मार साटो ॾींदा रहंदासीं ठीकु आहे असां हलूं था जेसि ताईं होश में अचनि जंहिं महिल हिनखे साटो ॾींदा रहो जेको सलाह तव्हांजो रईस ठीकु आहे सुल्तान ठीकु आहे सर ठीकु अचु आहे मल्हार हलूं हलो रईस हिते मोहब्बत जो मारल मनड़ो पिरिय पसण ले मरियो थो वञे हिते खौफ में खून ॾिसी माण्हू थी दर्दन में उचरियो थो वञे हल दिल जे चवण ते लॾे था हलूं दर्दन जो देस छॾे था हलूं पर हर हंध तो बहज़ारिया माण्हू माण्हू जो मारिया हिन दोज़ख जे